माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो जुलाई 2021 पेश खिदमत है चंदुर केसवाणी जो नज़्म आवाज साकिब अबड़ो। खामोशी असांखे ॻोल्हे लहे थी, असीं उहे न आहियूं जेके ॾिसण में अचूं था। उदासी असांजे इल्म ऐं तजुर्बे खां वधीक ऊनी आहे। असां विच में फ़िक्र ऐं ख़्याल जो कोहीड़ो पखिड़ियल आहे। असांजे ॼम जो हंधु तारीख़ ऐं उम्र पुछनि था। धरतीअ जे भाङे में असांजा रिश्ता अणसुहा थियनि था। असीं ओपरा ऐं अणॼाण वेसाह जी वाट ते विञाइजी ठगिजूं ऐं फुरजूं था। वाइड़ाइप ऐं वेसारे जी वोड़ में असांजा नैण मसलियतुनि जी घाटी धूड़ ओढ़े सुम्ही पवनि था। हू असांजा रिश्ता बिना एतराफ़ जे वेसारे छॾीनि था। तॾहिं ख़ामोशी असांखे ॻोल्हे लहे थी ऐं असीं जीअण जो ढोंग रचायूं था। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद के हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध के सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।